सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। तू नवाब खान तरफ निकरी वही उनके चो तो लाला ठा करण लाइ तैयार आहे, पर असांजो पहिरियों ई आख़िरी शर्त इहो आहे त ठा करण लाइ नवाब खान खे मुंहिंजे उताक ते अचणो पवंदो। लाला, छा सच में तू नवाब खान सां ठा पियो करी? इन में हैरान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हिक ॿिए जा 100 दुश्मन मारींदासीं न, पर पोइ बि थींदियूं त ॻाल्हियूं न। हितां वञण खां पोइ जेकॾहिं तूं पंहिंजे भाउ खे असांजे ख़िलाफ़ का शिकायत कई त पोइ तूं पाण त सुरनि में ईंदी, पर भाउ खे बि आज़ार में विझंदी, छो त नवाब खान दोस्तनि जूं ग़लतियूं त दरगुज़र करे सघे थो, पर दुश्मन खे कॾहिं बि माफ़ न आहे कंदो। नवाब खान, माला पाक जे हिन पाक कलाम जो कसम खणी चवां थो, मां नवाब खान जी दुश्मनी खां परे रहंदुसि। मां नवाब खान जे ख़िलाफ़ के बि साज़िशूं कोन कंदुसि। मुंहिंजी दिलि नवाब खान जे तरफ़ खां साफ़ आहे। नैना बेगम, मूंसां त हाणे मिठी में मिली वियो हलियो, बाक़ी तूं हाणे अजायो उन सां गॾु मरण जा ख़्वाब वेठी थी ॾिसी। जॾहिं नैना ज़िंदा आहियो त मूंसां कीअं थो मरी सघे? हाणे तूं बाक़ी ज़िंदगी मूंसां कंदी रहंदी, बाक़ी हितां त तूं कॾहिं बि ॿाहिरि नथी निकिरी सघी नैना बेगम। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।